नाज़रीन, तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदासूं त सिंधी ड्रामा जी मशहूर अदाकारा शबीरा चन्ना उर्फ़ माई खेरा ॿिनि नियाणियुनि समेत रोड हादसे में ज़ख़्मी थी पई आहे। टिनी ज़ख़्मी औरतुनि खे काज़ी अहमद अस्पताल मां तिबी इमदाद ॾियण बैदि नवाब शाह PMC अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते शबीरा चन्ना उर्फ़ माई खेरा जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। नवाब शाह जी रिपोर्टर साइमा बलोच मूजिबि सिंधी ड्रामनि जी मशहूर अदाकारा शबीरा उर्फ़ माई खेरा ॿिनि नियाणियुनि एनी चन्ना ऐं नादिया चन्ना जो काज़ी अहमद भरिसां सेकंड शुगर मिल वटि रोड हादसो पेश आयो आहे, जंहिंमें सख़्तु ज़ख़्मी थी पियूं आहिनि। जॾहिं त शबीरा चन्ना ऐं संदसि नियाणियूं कराची खां हालाणी हिकु शादी तक़रीब में वञी रहियूं हुयूं त काज़ी अहमद भरिसां सेकंड शुगर मिल वटि कार जो टायर बस्ट थियण सबबि हादसो पेश आयो, जॾहिं त ज़ख़्मी औरतुनि खे नवाब शाह जी PMC अस्पताल में पहुचायो वियो आहे। ओॾां काज़ी अहमद जे रिपोर्टर मलंग जतोई मूजिबि काज़ी अहमद लॻ क़ौमी शाहराह ते सेकंड शुगर मिल स्टाफ वटि कराची खां हालाणी शादी तक़रीब में शिरकत लाइ वेंदड़ सां हादसो पेश आयो आहे। तेज़ रफ़्तार सबबि मेहरान कार कल्टी थी पई, जंहिं जे नतीजे में कार में सुवार 3 औरतूं नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना उर्फ़ माई खेरा ऐं संदसि 2 नियाणियूं नादिया चन्ना ऐं एनी चन्ना सख़्तु ज़ख़्मी थी पियूं, जिन खे काज़ी अहमद अस्पताल मां तिबी इमदाद ॾियण बैदि नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे जे हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था नवाब शाह जी रिपोर्टर साइमा बलोच खां। जी साइमा, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। सिंधी ड्रामनि जी मशहूर अदाकारा शबीरा चन्ना उर्फ़ माई खेरा ऐं 2 नियाणियुनि एनी चन्ना ऐं नादिया चन्ना जो काज़ी अहमद भरिसां सेकंड शुगर मिल रोड वटि हादसो पेश आयो आहे, जंहिंमें सख़्तु ज़ख़्मी थी पयूं आहिनि। ज़ख़्मी औरतुनि खे नवाब शाह जे PMC अस्पताल में पहुचायो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ईद जे मोकिल न हुजण करे अस्पताल में डॉक्टर न हुअण करे इलाज ठीक सां कयो न पियो वञे। शबीरा चन्ना खे मथे में तमामु घणा धक आहिनि ऐं न्याणी नादिया चन्ना जे बांह भॼी पई आहे। शबीरा चन्ना खे ICU वार्ड में दाख़िल कयो वियो आहे। इतला मिलण शर्त आर्टिस्ट सहाफ़ी इम्तियाज़ कीरियो, गुलाम सरवर, ख़ासकैली अब्दुल सतो मल्हार, मशहूरी अनवर भट्टी, असलम शाद बयान अस्पताल पहुची विया आहिनि। अदाकारनि में ॾुख जी लहर दुआ जी अपील करे रहिया आहिनि। जी सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 516, तालिब हुसैन 031713109660।